गाल करी ठोस कंदी माण बणन वार जी तो गाल करी ठोस कंदी माण बणन वार जी तो मुख सोई तो मोय लगी मां पेट बुखायल वार जी मां पेट बुखायल वार जी इहो शेर कावश जे सत जे लाइ हिसाब जेका आहे कदम ते हिकिड़ी सेज आहे ऐं उन सेज ते कदम जी सेज ते वेहण जे लाइ तकलीफ़ूं थी करणु मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु थींदा आहिनि एक आहे चयो त कलम जी ताक़त वधीक यादि आहे मुंहिंजे ख़्याल में कलम जी ताक़त वधीक आहे कलम जी ताक़त सां ई काविश जेको इहो मुक़ाम हासिलु कयो आहे उहो यकीनन मज़लूम क़ौम जी आवाज़ आहे असां सदस्य जी सभ खे मुबारकबाद पेश कयूं था ऐं गॾो गॾु मां मोहम्मद कानून तस्दीक खे जश्न में जे असांजे पंहिंजे क़ौमी इदारे खे हेॾी इज़त ॾेई मान बख़्शियो ऐं हिन ख़ुशीअ जे सभु मौक़े ते दोस्तनि खे गॾु करे हिकिड़ो मान ॾिनो ऐं ॿुधायो त असां जेको आहे सो काविश सां मोहबत कयूं था असां तस्दीक सां मोहबत कयूं था जामशोर जी साहब में भारतीय पावर एक अनमोल नालो आहे सदस्य लिखणी सदस्य सचाई मां सॼी जामशोर उन खां वाक़िफ़ आहियो असां दुआ को आहियूं त काविश जी हर ज़िले हर डिस्ट्रिक्ट ज़िले में भारतीय पावर जे लाइ ऐं सीनियर साहब बि हाकिम अली चंडीगढ़ साहब बि इंशाअल्लाह मज़मून जो आवाज़ ठाराए वञे